नाज़रीन वदीन मां असांजे डिस्ट्रिक्ट रिपोर्टर प्यार अली टालपुर जी रिपोर्ट मुताबिक़ गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल लोवारी शरीफ जे तामीराती कम दौरान मक़ामी माण्हुनि तरफ़ां इहा शिकायत साम्हूं आई आहे त ठेकेदार ख़र्च बचाइण जी नियत सां छित जी भिराई जहिड़े इंतिहाई हसास ऐं अहम मरहले में सीमेंट जो मुक़ररु कयल रेशियो घटि इस्तेमालु करे रहियो आहे, जंहिंसां इमारत जी मयार मज़बूती ऐं टिके मुदे वारी हिफ़ाज़त बाबति ख़दशा पैदा थी रहिया आहिनि। शिकायत मिलंदे ई चेयरमैन यूनियन काउंसिल लोवारी शरीफ मीर अनवार बख़्श टालपुर पंहिंजे फोकल पर्सन करीम बख़्श मेमण सां गॾु फौरी तौर तामीराती साइट ते पहुची सॼे कम जो तफ़सीली जाइज़ो वरितो। मुआइने दौरान इहा ॻाल्हि साम्हूं आई त वाक़ई छित जी भराई में सीमेंट जो रेशियो मुक़ररु कयल मयारी मुताबिक़ इस्तेमालु न थी रहियो हो, जेको तामीराती ज़ाब्तनि जी खुलियल भनकड़ी ऐं मुस्तक़बिल में इमारत लाइ नुक़सानकार साबित थी सघे थो। चेयरमैन अनवार बख़्श टालपुर बिना कंहिं देर जे तामीराती कम खे फौरी तौर बंदि कराइण जा हुकुम जारी कया ऐं मौक़े ते मौजूदु ठेकेदार सां तफ़सीली ॻाल्हि ॿोल करे ख़ैसि सरकारी तामीराती मयार ऐं मंज़ूर थियल रेशियो ते सख़्ती सां अमल करण जी हिदायत कई। संदसि हिदायतुनि खां पोइ सीमेंट जो सही ऐं मंज़ूर थियल रेशियो बहाल कयो वियो, जंहिंखां पोइ चेयरमैन पंहिंजी मौजूदगी में कमु ॿीहर शुरू करायो ऐं काफ़ी देर ताईं साइट ते बीही सॼे अमल जी निगरानी कंदो रहियो त जीअं हर मरहलो मुक़ररु कयल मयार मूजिबि मुकमल थिए। बाद में बाक़ी रहियल तामीराती कम जी मुस्तक़िल निगरानी जी ज़िम्मेवारी पंहिंजे फोकल पर्सन करीम बख़्श मेमण हवाले कई, जंहिंखे हिदायत कई वई त कम जे हर मरहले ते वेझे नज़र रखे कंहिं बि क़िस्म जी लापरवाही, नाक़िस मटीरियल या मयार खां हटी करे थींदड़ कम खे हरगिज़ बर्दाश्त न कयो वञे ऐं आवाम जे एतमाद सां गॾु शागिर्दाणियुनि जे महफ़ूज़ मुस्तक़बिल खे यकीनी बणायो वञे। चेयरमैन मीर अनवार बख़्श टालपुर वाज़े कयो त सरकारी तरक़ियाती मनसूबनि में शफ़ाफ़ियत, आला मयार ऐं ज़िम्मेवारनि ते को बि समझोतो क़बूल न कयो वेंदो ऐं जेकॾहिं कंहिं बि ठेकेदार तरफ़ां अवामी मफ़ाद खे नुक़सान पहुचाइण जी कोशिशि कई वई त उन ख़िलाफ़ क़ानून मूजिबि सख़्त कार्रवाई अमल में आंदी वेंदी।